अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 439 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जे तरफ़। मिस्टेक नंबर 440 किस्त नंबर 119। दोस्तों हिन सीन में तव्हां रबनि ते गौर कयो त हिन सीन में रबनि हितां वेंदे वेंदे हिन सीन जी आख़िर में कैमरा ॾांहुं निहारींदो पियो वञे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हितां रबनि वेंदे वेंदे हिन सीन जी आख़िर में कैमरा ॾांहुं निहारींदो पियो वञे। दोस्तों इहा रबनि जी सभ खां वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों रबनि जी हिन मिस्टेक ते न डायरेक्टर गौर कयो न वरी एडिटर गौर कयो, इन करे हीअ बि वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। दोस्तों मैं तो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। मिस्टेक नंबर 441 किस्त नंबर 119। दोस्तों हिन सीन में तव्हां रईस गफ़ार ख़ान ते गौर कयो त हिन वक़्तु रईस गफ़ार ख़ान कैमरा ॾांहुं निहारे रहियो आहे। दरअसल दोस्तों डायरेक्टर हिननि सभिनि खे सम्झाए रहियो हुयो त तव्हांखे छा चवणो आहे ऐं छा करिणो आहे, त बाक़ी सभु त पंहिंजे सीन में लॻी विया पर रईस गफ़ार ख़ान जो ध्यानु अञा कैमरा ॾांहुं ऐं डायरेक्टर ॾांहुं हुयो। त जीअं ई कैमरा ऑन कई त हीअ मिस्टेक बि रिकॉर्ड थी वई। बहरहाल दोस्तों हीअ बि वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक रईस गफ़ार ख़ान जी आहे या कैमरामैन जी आहे या वरी एडिटर जी आहे। मिस्टेक नंबर 442 किस्त नंबर 119। दोस्तों हिन सीन में बि एडिटर सही एडिट न करे सघियो हिन सीन खे। दरअसल दोस्तों हिन सीन में बि रईस गफ़ार ख़ान कैमरा ॾांहुं निहारे रहियो हुयो त थोरो रईस गफ़ार ख़ान जो ध्यानु सीन में वियो ऐं कैमरा त पहिरियां ई कैमरामैन ऑन करे छॾी हुई पर एडिटर सही तरीक़े सां हिन सीन खे एडिट न करे सघियो। रईस गफ़ार ख़ान जो अञा बि कुझु न कुझु ध्यानु कैमरा ऐं डायरेक्टर ॾांहुं हुयो त एडिटर हिन सीन खे बि एडिट करे सेव करे छॾियो। दरअसल दोस्तों हिन सीन में रईस गफ़ार ख़ान बि कैमरा ॾांहुं निहारे रहियो हुयो पोइ त एडिटर थोरो एडिट कयो ऐं बाक़ी पूरो न एडिट करे सघियो इन सीन खे। बहरहाल दोस्तों हीअ बि वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। ऐं दोस्तों मूंखे इहो बि कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 443 किस्त नंबर 119। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे एक्टर जो चेहरो रोशन कंदड़ ऐं एक्टर जे चेहरे जे तरफ़ सिज जी जेको रोशनी छिकींदो आहे अछे कलर जो फॉर्म। दोस्तों हुन फॉर्म जो हिकु नंढिड़ो टुकड़ो हिते तव्हांखे कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र ईंदो। हीअ ॾिसो दोस्तों हुन अछे कलर जे फॉर्म जो हिकु नंढिड़ो टुकड़ो हिते कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में न आई आहे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कई पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।